दर मदद वाह सड सुलमान जो सुनी साणी थियां तूं मुर्तज़ा पलक में पहची बराबर हैदर दर मदद वाह बुर्ज तां करंदे असदी थे चयो बस या जनाब मबन मौला हाण मंतर हैदर यो फसी मुश्किल में मौला ही संदई गोलो गरीब दर तुंहिंजे जो कलंदर हैदर दर मदद वाह 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 फकीर संद साईं चादो पंधा मुश्किल कुशा मौजूद नमा वाह क्यों तो लाए मुस्तर हैदर दर मदद वाह अच्छा हली कर तूं भली दुश्मन वञनि दिलि में जली ख़ुशि थिए तुंहिंजो गदागर हैदर सिफदर वाह नाथो निमाणू न्याज़मंद साईं रखी तंहिंसां सबंद वाह दूर कर दुश्मन मकर या हैदर अल्लाह आमीन या मोहम्मद जा बिरादर हैदर दर मदद वाह 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 फकीर या इलाही असलक बिल महमद महमूद जे वल अलवियत वल आलियत बिल फातिमत मासूम जे पारा पारा जंहिं जिगर थियो तंहिं हसन मसमूम जे तशन लब तनहा तबाही खे रसियल मज़लूम जे रहमतो फज़लो करम जो नाथे ते करियो नज़र वाह 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 इंसाफ़ तुंहिंजो पोइ चवी चोथों नंबर वाह 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 मुंहिंजो मौला नफ़्स विकिणी थो करे राज़ी राज़ी ख़ुदा वाह मरहबा शह मुर्तज़ा मलकन चयो तंहिं महलका तुंहिंजे मौला गार में वरती दिलासे जी दवा वाह लिखण शिब लातो हुज़न जा लफ़्ज़ ख़ुदि ख़ालिक चया ओहद में अल्लाह वाही वाह हुनैनी दर बदर वाह 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 इंसाफ़ तुंहिंजो पोइ चवी चौथों नंबर वाह छा लिखां लख कंहिं लखे उन जा फ़ज़ाइल बेशुमार कुल कफ़ा किथे लाफ़ता किथे इनमा जो ताजदार वाह बलगमा ॾिस बाबहा ॾिस हलाता ॾिस होशधार कुल ला ॾिस वज़ुहा ॾिस यार यो तहर मरहबा मरहबा साबिकुन उसाद सलवात तंहिंते सरबसर अल्लाहुम्मा सल्ली अला वाह वाह इंसाफ़ तुंहिंजो पोइ चवी चौथों चोथों नंबर वाह वाह मुंहिंजो मौला नफ़्स विकिणी थो करे राज़ी ख़ुदा मरहबा शह मुर्तज़ा मलकन चयो तंहिं महलका तुंहिंजे मौरा गार में वरती दिलासे जी दवा लिखण जिबलातो हुज़न जा लफ़्ज़ ख़ुदि ख़ालिक चया वाह ओहद में अल्लाह वाही वाह हुनैनी दर बदर जंहिं ॾिसण जंहिंजो ज़िक्र आहे इबादत मंशुमार मरहबा छा सखावत छा शुजाइत मंझ वफ़ा यक रोज़गार वाह तिन अवॾो आण जिन जी वेई कुफर में अधु जमार वाह जे हज़ारनि में छॾे सुहिणी नबी खे थिया फरार बेकफ़न ऐं बेदफ़न छॾियऊं नबी वरितऊं मिंबर वाह वाह इंसाफ़ तुंहिंजो पोइ चवी चौथों नंबर वाह वाह फकीर वाह वाह फकीर अलाम साईं सल्ले अला मोहम्मद आल मोहम्मद अलाम सल्ले ही जो मावे जी मुहिबत में आहीं गांडू गिरफ़्तार अच वेही हिकिड़ी पलक करियूं पिटल जी कुझु पचार जे चङूं तां होए चङूं पर जे हुजे मूज़ी मकार तां परे पासियो करे छॾियूं पिटल जी सभु पचार शजरतुल मलाउन जी मावियो बि हिकु आहे कड़ी ॻाल्हि ॻोल्हे घटि कयमि पर बात थी बिल्कुलु बड़ी वाह 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 साईं वाह क़ुरान शरीफ़ में ॿिनि शजरनि जो जी शजर यानी वणनि जो बयानु आहे बयान आहे जी साईं हिकिड़ो शजर मुबारक ॿियो शजरतुल मलाउनिया मालूम आहे वाह शजरतुल मुबारक आले नबी औलाद अली अली वाह ऐं शजरतुल मलाउना आले सुफ़ियान अबू लहब अबू लहब अबू लहब इहो आहे हिननि जो ज़िक्र थियल आहे ऐं तमसील आहे शजरतुल मलाउना शजरतुल मुबारक इहो बि 24 बंदनि जो आहे पर इहो मूंखे बंद यादि कोन्हे वाह फकीर सुबुह जो लिखियल त ज़रूरु हूंदा फ़क़ीर जे लिखियल त हूंदा हा लिखियल त आहिनि लिखियल आहिनि इहो हींअर को मौलवी आयो सो बि स्टेट कापी कराए खणी विया ईरान ताईं स्टेट कापियूं कराए खणाई विया आहिनि जी जी ईरान ताईं उहो मौलवी मदद अली मीर बहर आहे न जी माना साईं उहो हितां खणाए ओॾां खणाए वियो साईं को ख़ुदा करे मोमिन हुजे न त घणा त वरी इहो खज़ानो खणियो ऐं पोइ वरी पंहिंजा नाला बि मूं वटि आहे किताबु सॼो आहे
ज़िक्र फ़कीर ज़िक्र अहल बैत जी उन में मनक़बत आहिनि सभु जी मौला जा। साईं वाह ज़िक्र फ़कीर ज़िक्र अहल बैत वाह फ़कीर वाह तव्हां बि साईं कुझु ॿुधायो